अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरखलूस जज़्बनि सां महरान जा रागी में हस्बे दस्तूर हस्बे मामूल असांजो म्यूज़िक जो एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब कंदा। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, मेहरबानी अशरफ। की त भाइयों साईं ख़ुशि वेठा आहियो? आलिशान आलिशान ज़बरदस्त। गुज़िरियल हफ़्ते जेको प्रोग्राम पाण कयोसीं जंहिं शख़्सियत जे बारे में त आउं सम्झां थो त काफ़ी दोस्त हूअं त इलाही महिरबान आहिनि, पर उन प्रोग्राम खे जीअं जेके अॻु में बि कयासीं उन मां हिकु अधु प्रोग्राम जी जलाल चांडे जो हो या सिंगर अली सलीम जो हो, त आउं वरी हिकिड़ो सुवालु दोस्त खां पुछंदा था तव्हांखे हीउ प्रोग्राम बणियो त भला असां जेके कया आहिनि उहे सही कोन हुआ छा? चवंदा न अच्छा त मूं चयो त असां त जेको प्रोग्राम कंदा आहियूं असां दिलि सां कंदा आहियूं, पंहिंजी पूरी ॼाण सां कंदा आहियूं ऐं इहो हक़ु सम्झी कंदा आहियूं त हिननि जे बारे में जेकी शख़्सियतूं आहिनि जिन खे सिंध जनमु ॾिनो आहे नसीर भाई, हीअ हुन जे मुक़ाबले में ही थोरी नंढड़ी भेट आहे जेका हुनखे ॾियूं पिया, हुनजो हक़ु त वॾो हो न। आउं सम्झां थो त असां पंहिंजे बुज़ुर्गनि जे नक्शे क़दम ते आहियूं। जी जी। त जेके असांजा माज़ीअ जा अज़ीम फ़नकार असांजे बुज़ुर्गनि ॾिठा, जीअं मिसाल तौर ते अशरफ हिकिड़ी रिकॉर्ड जी ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे त साईं जी.एम. सैयद पंहिंजे नंढपण में जवानीअ में जेके रागी सिंध जा ॾिठा नारू भगत ताईं, उन्हनि जो हुन जनब गुज़ारियम जिनसी में इंतिहाई सुठनि लफ़्ज़नि में हेॾो वॾो राइटर, हेॾो वॾो सियासतकार, हुन नारू भगत खां वठी शाह मोहम्मद नाबीन जेको अलगोज़े जेके मीडिया ते आयो, उन्हनि जो आलिशान तज़किरो लिखियो आहे। साईं जी.एम. सैयद खां पोइ साईं पीर अली मोहम्मद शाह राजदी जंहिं किताब उहे ॾींहं उहे शींहं, हुन में ज़बरदस्त हुन पंहिंजे ज़माने जे रागिन जो जिन में जीवणी बाईअ खां वठी माई नूर बानो ताईं जो तज़किरो हुन ॾिनो आहे। गॾोगॾु वरी पीर हिसामुद्दीन राशिदी साहिबु हू ॾोथी हू ॾींहं तव्हां किताबु खोलियो त ॾिसो हुन में हुन पंहिंजे दौर जे बहितरीनु रागिन जो, छाकाणि त हुननि उहा ज़िमेदारी सम्झी। ऐं इन सिलसिले जो आख़िरी वॾो नालो रईस करीम बख़्श ख़ान निज़ामाणी, तव्हां ॾिसंदो त हुन नए कई किताब पंहिंजी ऑटोबायोग्राफी लिखी आहे। उन में तव्हां जीवणी बाईअ खां वठी माई अला वसाई ताईं, त चवण जो मक़सदु इहो त तव्हीं जेको हींअर असीं गॾु कमु कयूं पिया त माना असां जेके पंहिंजे दौर जा आर्टिस्ट ॾिसूं पिया उन्हनि जो तज़किरो पंहिंजनि दोस्तनि ॿुधायूं पिया। ऐं ॾिसो उनजो तज़किरो कीअं त माज़ीअ में साईं जी.एम. सैयद, पीर अली मोहम्मद राशिदी ऐं साईं हिसामुद्दीन राशिदी, मोहतरम साईं रईस करीम बख़्श ख़ान निज़ामाणी अहिड़ो लिखियो अथनि जो कमाल आहे। हू माण्हू हुन में ज़िंदा जावेद घुमनि फिरनि पिया। अच्छा, वरी चंद आर्टिस्टनि ते साईं उहो माना त एतिरो कमु त जीअं मुमताज़ मिर्ज़ा साहिब जेको किताबु लिखियो आहे उहो वरी चंद आर्टिस्टनि ते न, हुन में जेको तमामु माना कमाल आहे हुन में सम्झां थो यूसुफ साहिब जो बि ज़िक्र आहे, ख़ासि करे अल्लाह फ़क़ीर जो वॾो ज़िक्र आहे, त माना कमु थियो आहे। पर जीअं जहिड़े अंदाज़ सां नसीर भाई हाणे ॾिसो न, इहा बि ॻाल्हि वरी बि हाणे प्रोग्राम खां अॻु में थोरो पाण ॻाल्हाईंदासूं त जिन शख़्सियतनि जो अॻु में पाण ज़िक्र कयो साईं इहे न हुजनि हा त शायदि ही फ़नकार न हुजनि हा। हाणे उन में साईं राग शनास वारा जेके माण्हू हुआ उन में असांजे हिसाब सां जीअं जेकॾहिं वञूं था मातली में त रईस करीम बख़्श निज़ामाणी वेठो आहे, ऐं जेकॾहिं मटियारी में अचूं था साईं ज़माशा वेठो आहे, ऐं वरी जेकॾहिं भिक्षा वञूं था त उते साईं मिठल साईं वेठो आहे, या जेकॾहिं ॿियनि इलाइक़नि में वञूं उते बि चंद माण्हू अहिड़ा हुआ जिन जो माना इहो हूंदो त बाबा असांजी ज़िंदगी जेका आहे सा हिन राग लाइ, हिन मूसीक़ी लाइ, या ही जेके मूसीक़ी शनास माण्हू आहिनि जेके मूसीक़ी खे ज़िंदा रखियो वेठा आहिनि, हिन लाइ असांजी वक़्फ़ आहे। बिल्कुलु अशरफ, तव्हां असीं जेको आहे न इहो पिया ॻाल्हायूं, इहो हवा में उॾामी वेंदो, वधि में वधि किथे खणी महफ़ूज़ रहंदो, पर जेका महफ़ूज़ रहण वारी शइ आहे उहा आहे तहरीर। ऐं असां जिन माण्हुनि जो ज़िक्र कयो जिन रागिन ऐं सिंधी जे मौसीक़ी ते कमु कयो, लिखत में उन्हनि में डॉक्टर नबीश ख़ान बलोच सिंधी मौसीक़ी जी तारीख़ लिखी छॾी आहे, कमाल जी तारीख़ लिखी छॾी आहे। उन खां पोइ मुमताज़ मिर्ज़ा साहिब जो तव्हां नालो वरितो, उन खां पोइ सोज़ हलाई साहिब जो नालो वठंदुसि, उन खां पोइ रसूल बख़्श दर्स साहिब जो नालो वठंदुसि। ही हिन दौर जा एॾा वॾा माण्हू आहिनि जिन तहरीर जी सूरत में सिंधी मौसीक़ीअ खे लिखी वरितो आहे। ऐं इवन उस्ताद नियाज़ जो फर्ज़ंद जंहिंजो नालो ज़ुल्फ़िकार अली आहे, जेको मास कम्युनिकेशन में प्रोफेसर आहे, उन शाह लतीफ़ जे वाई आहे ऐं सिंध जे रागिन जे हवाले सां बहितरीनु कमु लिखत में छॾियो आहे। त आउं चवां थो तव्हीं असीं त ॻाल्हायूं पिया न, इहो हवा में उॾामी वेंदो, कंहिं ॾिठो न ॾिठो, ॿुधो न ॿुधो, पर जेका तहरीर जिन जो तव्हां असां ज़िक्र कयो पिए साईं जी.एम. सैयद खां वठी रसूल बख़्श दर्स ताईं, त उहो असांजे तारीख़ जो, असांजे तहरीर जो हिकिड़ो वॾो शानदार हिकिड़ो हिसो आहे। सुभान अल्लाह। जा नसीर भाई, अॼु महरान जे रागी में दोस्तनि खे ॿुधाइण लाइ, दोस्त अॼु महरान जे रागी में
असां सिंध जे जंहिं हीरोज़ जो ज़िक्र कंदासीं, सिंध जे महान राॻीअ जो ज़िक्र कंदासीं, उनजो नालो बि थर सां शुरू थिए थो ऐं उनजो नालो आहे मोहन भगत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे गुज़िरियल हफ़्ते जेको नसीर भाई पंहिंजी गाॾी हली हुई, जेको सो थर में हली हुई, त वरी पाण इहो सोचियो त हाणे छो न गाॾी थर ते ई बीहारियूं था, मिठीअ में ई बीठी आहे न। मिटी में ई बीठी आहे। जी हाँ। त हाणे मोहन भगत जेको आहे उहो यकीन करियो त वॾे पाए जो हिकिड़ो आर्टिस्ट हो ऐं आउं सम्झां थो त नसीर भाई मूंखां वधीक सम्झनि था, न ॻाल्हाईंदासीं त वरी बि उहा ॻाल्हि ज़िक्र आउं करियां पियो त सिंध आहे न मुंहिंजी, जंहिं मोहन भगत ॾिनो। मोहन भगत ॿी कंहिं जाइ ते पैदा न थींदो ऐं हीअ आउं सम्झां थो त ख़ुदा जी तरफ़ां जेके नेमतूं असांखे मिलियूं आहिनि उन्हनि में इहे बि नेमतूं हुयूं त हिकिड़ो मोहन भगत पैदा थियो, ॿियो मोहन भगत पैदा न थियो। ॾिसो हाणे तव्हां थोरो इन ते ॻाल्हायो, पर आउं सम्झां थो त हाणे छो न दोस्तनि खे पहिरीं मोहन भगत जो कलाम ॿुधायूं ऐं ॾेखारियूं, उनखां पोइ वरी ॻाल्हियूं कयूं था। त दोस्तो अचो त मोहन भगत खे तव्हां बि ॾिसो, असीं बि ॾिसूं, ॿुधूं, उनखां पोइ वरी उनजी शख़्सियत ते गुफ़्तगू कंदासीं।
जी नसीर भाई कीअं था भायो? ॾिसो, जंहिं फ़नकार जे बारे में अॼु तव्हां गुफ़्तगू कयो पिया ऐं तव्हां सां गॾु साथ में शरीक आहियां, जी मूंखे ॾिठा मां जिनी ॾिठो पिरिन खे तनी संदी काय करे न सघां ॻाल्हि अड़ी। मोहन भगत खे त मूं हिकिड़े रेडियो जे ॿुधंदड़ जी हैसियत में ॿुधो हो ऐं हू मुंहिंजे फेवरेट तरीन, मुंहिंजो पसंदीदा तरीन, छाकाणि त हुनजी मौसीक़ी भक्ति अंदाज़ जी हुई ऐं हिकिड़ी मुनफ़रिद हुयो। जेके बि क्लासिकल, नीम क्लासिकल, फोक रागी ॻाइनि पिया, उन्हनि में मुनफ़रिद तरीन रंग जेको हो उहो मोहन भगत जो हो। छाकाणि त हिकिड़े पासे इब्राहिम पियो ॻाए, वरी जुमन थोरो नीम क्लासिकल पियो ॻाए, फ़क़ीर अब्दुल गफ़ूर ऐं मिठू कच्छी काफ़ी कलाम खे सजाए सिंगारे ॾोहिड़नि सां ॻाइनि पिया। ढोल फ़क़ीर जो पंहिंजो अंदाज़ पे साम्हूं आयो, हुसैन बख़्श जो पंहिंजो अंदाज़ पे आयो, जेके तक़रीबन हिक ॿिए सां थोरा थोरा उहे रंग मिलनि पिया। पर हिकिड़ो रंग जॾहिं असां रेडियो में ॿुधणु लॻासीं उहो सभिनी खां मुख़्तलिफ़ हो। यानी गुलदस्ते में ही रंग जेको गुल जो हो उहो सफ़ादार हुयो ऐं उहो मोहन भगत हुयो। हुनजी लयकारी भगती नमूने जी उहा धार हुई, आलाप ॾियण जो अंदाज़, तलफ़ुज़ जो अंदाज़, शेर पढ़ण जो अंदाज़, उहो सभु पंहिंजे हिन मसलनि खां मुकमिल मुख़्तलिफ़ हो। हाणे असीं हिते जेकॾहिं का आर्टिस्टिक ॻाल्हि करियूं त हुनजो नालो मोहन हुयो। कमाल हो त नालो ई हुनजो मोहन हो, माना जेको ॿुधंदो मोहन त हुनखे इहो नालो ई मोहींदो। अच्छा, इहो नसीर भाई इहो मोहन जी जेका माना जेका डेफिनेशन आहे उहो पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाए त मोहन माना मोहींदड़, मन मोहींदड़, मन मोहींदड़, जेको तव्हांखे मोहे विझे उहो आहे मोहन। सुभान अल्लाह, मन मोहन आहे, मोहन आहे। सुभान अल्लाह। अच्छा, उन खां पोइ हुनजे नाले जो ॿियो हिसो जेको आहे उहो हुनजी ज़ात पात सां तालुक़ त न आहे, उहो हुनजे गायकीअ जे हवाले सां आहे। मिसाल तौर ते भगत, हाणे ताईं सम्झो था त जेको हिंदू जातीअ में भगत जेको आहे हिकिड़ी मनाजात, हिकिड़ी दुआ ऐं मंदरनि में ॻाइण वारी जेके शइ आहे, पोइ उनखे तव्हां सूफ़ी कलाम बि चई सघो था, उनखे तव्हां सूफ़ी कलाम बि चई सघो था। त उहो मुस्लमान शाइरनि जा बि थी सघनि था, कबीर जा बि दोहा बि थी सघनि था, या सूरदास बि थी सघे थो, चदीदास थी सघे थो। इहे जेके वॾा शाइर जेके ॿाणियूं लिखंदा, काफ़ियूं लिखंदा, वायूं लिखंदा, हाणे उहे छा कंदा, उहो भगती अंदाज़ में, भगती अंदाज़ जेको आहे ख़ालिसतिन असांजी हिंदू जेका जाती आहे उन जे ॻाइण वॼाइण जो अंदाज़ आहे। छाकाणि त जेको ॿियो रिदम आहे जंहिंमें दादरो आहे, कहरवो आहे, कलवाड़ो आहे, इहे अशरफ इहे असांजे हज़रत अमीर ख़ुसरो जे तरफ़ां आया। पर हीउ जेको भगती आहे इहो मंदरनि मां, इबादतुनि मां, इन्हनि गायकीअ मां साम्हूं आयो। ठीकु आहे। भगत विझण वारा सॾिया विया भगत, जिन में असांखे सिंध में सभिनी खां वॾो मिलियो कंवर भगत, मोटण भगत। उन्हनि हिन फ़न जो सिंध में वॾो हिकिड़ो पायो विधो ऐं उनखे फॉलो कीअं कयो, पोइ असांजे वॾे में वॾो जेको फ़नकार जंहिं फॉलो कयो उहो असांजो थियो मोहन भगत। त मोहन भगत जो हिकिड़ो नालो हसीन गैप आहे न नसीर भाई, जेको माना जेका तव्हां ॻाल्हि करे रहिया त माना उहो जेको फॉलो थियो आहे त उन वॾो भगत कंवर राम खां पोइ वरी जेको उनखे फॉलो आयो आहे, उन गैप में हिकिड़ो वॾो गैप आहे न हिकिड़ो, माना उन में ॿियो को फ़नकार वरी न आयो आहे भगती अंदाज़ सां, ईअं न आयो आहे जीअं मोहन भगत। सुभान अल्लाह। मोहन भगत जी बि ख़ुशनसीबी थी, या रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी ख़ुशनसीबी थी त उतां हू बिलाखर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जे टूर जे दौरान उहो मिठीअ में उते ॿुधो वियो ऐं पोइ रेडियो वारनि खे उनजो ध्यानु ॾियारियो वियो त हीउ हिकिड़ो अमुल सरमायो आहे, हीउ राग जो हिकिड़ो शानदार फ़नकार आहे जेको हिते वेठो आहे, जेको शाह लतीफ़ पियो ॻाए, जेको कबीर खे पियो ॻाए, जेको थरी ऐं ढाटकी पियो ॻाए, वॾो दंबूरो हुनजे कुल्हे ते आहे, चपड़ियूं आहिनि, यकतारा आहिनि, ढोलक आहे। त हिन संगम सां हिकिड़ो नओं ऐं इनखे मुतारिफ़ करायो त ईअं असांजो मोहन भगत रेडियो तां मुतारिफ़ थियो। ठीकु आहे। अच्छा माना नसीर भाई, हाणे मोहन भगत जेको आहे उहो जेको आहे जॾहिं ॻाए थो माना गौर सां, हींअर ख़ैर पाण त अलाह जो शुकुर आहे त असां हुनखे ॾिठो पाए ज़िंदगी में, हुन सां गॾु थोरो हलिया बि घुमिया पिया आहियूं, हुनजे फ़न खे तमामु वेझे सां तव्हां मूंखां वधीक ॾिठो आहे, ॿुधो आहे, मूं बि ॾिठो आहे। त साईं इहो ईअं त कोन्हे लतीफ़ साईं जो जेको राग थिए थो, जेके उहे दंबूरा इस्तेमालु थियनि था, त जेको मोहन भगत जे दंबूरे ते ॻाए थो उहो हिकिड़ी ॻाल्हि आहे या थोरो मुख़्तलिफ़ आहे? न, उहो मुख़्तलिफ़ आहिनि। शाह लतीफ़ जो जेको तंबूरो आहे उन में 5 तारूं आहिनि, पंजतन पाक हिमायत मेडी जो नमूनो आहिनि, उहो शाह लतीफ़ जी पंहिंजी अख़्तरा आहे। हिकिड़ी ॻाल्हि रुगो साॻी आहे, तव्हां पुछो कहिड़ी? हा, उहा इहा आहे त इहे दंबूरा जंहिं जातीअ ठाहिया आहिनि उहे सॾिबा आहिनि सूटड़। सूटड़
वाटको कमु ऐं दंबूरा ठाहिण में सिंध में जेकॾहिं का ज़ात एक्सपर्ट आहे हूअं त विज्ञा बुज्ञा हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो लोहार हर कंहिंजो पंहिंजो ज़ात जे हिसाब सां हुनजो फ़न आहे कोरी आहिनि त उनजो कपिड़ो ठाहिणु उनजो कमु आहे त हीअ जेके सूटड़ आहिनि सिंध में ख़ासि तरह सां थर खां वठी हिन कोस्टल एरिया जेको टटे वारो जेको बेल्ट आहे डीपले ताईं ऐं मिठीअ ताईं जेको बेल्ट आहे उमरकोट ताईं जेको बेल्ट आहे उते जा जेके सूटड़ आहिनि उनजो बुनियादी कमु वाडको आहे पींघा बि ठाहींदा खटूं बि ठाहींदा पर उनजो ख़ासि हुनर दंबूरो ठाहिणु आहे त तंबूरो भिटाईअ जो जेको आहे उहो ठटे जे सूटड़नि ठाहियो आहे शाह साहिब जॾहिं पंहिंजे इश्क में नाकामीअ खां पोइ ठटे जो सफ़र पिया कनि त उते जे सूटड़नि खां हुन पंहिंजो तंबूरो ठारायो आहे जेको अॻु ई सिंध में मौजूदु हो पर शाह लतीफ़ ने 5 तारूं विधियूं तव्हां चयो त मोहन भगत जो त उन्हनि जे शेप में नुमाया फ़र्क़ु आहे मोहन भगत खे जॾहिं मूं कुल्हे सां इहो तंबूरो ॾिठो हुयो त मूं हुन खां पुछियो त इहो कंहिं ठाहियो आहे त चई साईं इहो असांजा थर जा सूटड़ आहिनि वाढा मूं उन्हनि खां असांजे वॾनि ठारायो छाकाणि त हुन वटि जेको तंबूरो हूंदो हो उहो पंहिंजे वॾे ॾाॾे जे ज़माने जो हूंदो हो सो हुनजी जेका ख़ासि इनफ़रादियत आहे थर वारनि जी अॼु बि हाणे थर जा जेके रागी अथव भगत बि आहिनि हुननि में उहे पेतीअ ते पिया ॻाइनि माना हारमोनियम ते था ॻाइनि पर जेको पुराणो रंग आहे उहो मोहन भगत वारो आहे अच्छा इन में नसीर भाई ही जेको माना जेको ख़ासि अंदाज़ में जेको मोहन ॻायो आहे त मोहन खे त कॾहिं असां पेती न ॾिठी पेती हू त माना इन ते ॻाईंदो पंहिंजी चपड़ी बि केॾी केॾी महिल इस्तेमालु कंदो ऐं जेके सुंग सां ॿिया हूंदा छा उहे यूज़ कंदा या कोन कंदा ॾिसो मोहन भगत जो जेको ग्रुप हुयो न त ही छाकाणि त मोहन भगत ग्रुप में ॻाइण वारो फ़नकार हुयो उन सां गॾु उनजो नंढो भाउ सरूपो उहो पेती वॼाईंदो हो ठीकु आहे वरी उनखे माशाल्लाह 4-5 फर्ज़ंद आहिनि मोहन भगत खे जेके नंढड़ा 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 हाणे त माशाल्लाह जवान आहिनि उनजे फ़न जा वारिस अॻिते हली उन ते ॻाल्हाईंदासीं त हुनजो जेको पंहिंजो ग्रुप डेवलप थियो हो उन में हिकिड़ो ढोलक वॼाइण वारो हो उनजो ॿिया हुनजो टिली वॼाइण वारो हुनजो पुटु हूंदो हो ऐं जेको ही माना ही ॿ जेके हूंदा आहिनि थर जो ख़ासि टिली आहे हिकिड़ी पितल जूं हिकिड़ी शयूं जेके हीअं वॼाइनि था टिली जंहिंमें हेठि ॾोरियूं हुनजो लटकनि थियूं हुनजो पंहिंजो हुस्न आहे त मोहन भगत पाण पंहिंजे तंबूरो या दंबूरे ते तार ते हथ हणंदो आंस जे लाइ हुनजो भाउ सरूपो उहो पेती वॼाईंदो हो ऐं हुनजो ढोलक वारो मिठीअ जो हिकिड़ो हूंदो हो ऐं पुटु या हुनजो को कज़िन माइट हो उहो टिली वॼाईंदो त ईअं हिकिड़ो ग्रुप हो अच्छा ठीकु आहे अच्छा नसीर भाई हाणे इन ते पाण गुफ़्तगू कंदासीं छो न मोहन भगत जो ही जेको कलाम आहे इहो ॾिसूं था ॿुधूं था उन खां पोइ वरी इन ते गुफ़्तगू कंदासीं त दोस्तो अचूं था मोहन भगत ते मोहन भगत जो ही कलाम तव्हां बि ॾिसो ऐं ॿुधो असीं बि ॾिसो ऐं ॿुधूं था Thank you.
वेलकम टू बैक मुझे साईं प्रोग्राम महरान जा रागी असीं उनजी ख़िदमत में ही प्रोग्राम महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। महरान जे रागी में अॼु जंहिं महान हस्ती जंहिं महान फनकार जंहिंजो तालुक़ु थर सां आहे उन जी शख़्सियत उन जे फ़न जे बारे में गुफ़्तगू करे रहिया आहियूं। उनजो नालो आहे मोहन भगत ऐं नसीर मिर्ज़ा साहब उन ते ॻाल्हाए रहियो आहे। त नसीर भाई हाणे अचूं था मोहन भगत जे फ़न ते, ठीकु आहे। हाणे मोहन भगत जेको अंदाज़ ॻाए थो, जेके तव्हां टिलियूं वॼाए थो, या हीउ जेको अंदाज़ आहे बिल्कुलु इहो अलॻि सां आहे। ॿुधो साईं, हाणे इहे जेके आहिनि साईं, इहे जेके सुबुह जो भॼन वॼनि था, माना हिते हिननि में जेको आहे सो जेके हिन जा मंदर आहिनि या उतारा आहिनि, त माना रब खे रिझाइणु आहे, राज़ी करणु आहे, त छा उन जी हिकिड़ी शाख कान्हे सर? असल में आउं पुछंदो हुअसि मोहन भगत सां, ऐं तव्हांखे पंहिंजी मुलाक़ात जो ज़िक्र ॿुधायां। जी हा, बिल्कुलु। त छाकाणि त आउं 1984 में अशरफ प्रोड्यूसर थियो आहियां मौसीक़ी जे शोबे जो। उन खां अॻु में आउं हुनजो मदाह, उनखे प्यारु करण वारो आहियां। मूं 1984 में जॾहिं मोहन भगत पंहिंजे रूटीन जे जेको डे आर्टिस्ट जे लाइ रेडियो ते आयो, त मूंखे हैरत थी त उहो हिकिड़ो नंढड़े कद जो, हल्को फुल्को, ऐं उनजे चहिरे ते उनजे बदन खां वधीक त उनजूं मुछूं हूंदियूं जिनखे पाण सिंधीअ में शेपर था चऊं। उहे अच्छा हुआ, माना उहो हिकिड़ो पकी उमिरि जो हो, जंहिंजा हेॾा वॾा शेपर हूंदा हुआ। ऐं सुठी ॻाल्हि जेका मूंखे लॻी त हुनजे मथे ते जेका पग हूंदी हुई उहा चाशनी कलर जी हूंदी, पीले कलर जी हूंदी। घणो करे हू पहिराण बि हल्के पीले रंग जो पाईंदो ऐं सलवार बि हल्की फुल्की पाईंदो। पेरनि में हुनखे खुसो स्टाइल जो हिकिड़ो हूंदो, पर हुनजो भाउ जेको स्वरूप हूंदो उहो थोरो कदावर हूंदो ऐं ॿिया हुनजा नंढा नंढे उमिरि में। त उन ग्रुप सां जॾहिं तव्हां सम्झो था त अशरफ तव्हां पंहिंजे कंहिं पसंदीदा आर्टिस्ट खे ॾिसो, जिन खे तव्हां रोल मॉडल पिया सम्झो, वणो तव्हांखे वणे पियो, त आउं कसम थो खणां त अशरफ मूं रेडियो ते जेके बि मुंहिंजा सीनियर आर्टिस्ट आया मूं ॾिठा, उन में आउं पंहिंजी ज़िंदगीअ में चवां थो त मूं पंहिंजे शायदि ॿारनि खे बि एतिरा भाकुर कोन पाता हूंदा जेतिरा आउं मोहन भगत खे। उहो एॾो मासूम, एॾो तबियत जो, आउं चवां थो गुलाब जो गुल हो, हुनखे भाकुर पाइण में एॾो मज़ो ईंदो हो त जहिड़ो हिकिड़ो न कपह जो गुल आहे, तव्हां हुनखे पंहिंजी छातीअ सां लॻाए छॾियो। त मूं मोहन भगत खे एॾो प्यारु कयो ज़िंदगीअ में, सची थो चवां। कंहिं बि सिंध जे फ़नकार सां एॾियूं गिराठड़ियूं कोन पातियूं, एतिरो वेझो सां प्यारु न कयो जेतिरो मूंखे हुन मोहन भगत मोयो। माना तव्हां जेको भाकुर पातो पियो न साईं, तव्हां हिकिड़े फ़न खे, तव्हां हिकिड़े जी हा बादशाह खे, जेको फ़न जो बादशाह हो, तव्हां उन शख़्स खे भाकुर पातो पियो जेको हिकिड़ो तमामु हिकिड़ो इनोसेंट, हिकिड़ो तमामु माना जिन माण्हुनि खे का न पैसे सां गर्ज़ आहे, न को ज़मीन सां गर्ज़ आहे, जेकॾहिं गर्ज़ आहे त पंहिंजे राग जे ज़रिए पंहिंजे राणे खे रिझाइण जी आहे साईं। अच्छा, मूं उनजो हिकिड़ो लाइफ लॉन्ग जेको इंटरव्यू कयो आहे, जेको लिखियो बि आहे, उहो हुनजे गॾी भिट ते वेही बि कयो आहे, जिते हू रहंदो हो हिकिड़े नंढड़े झूपड़ीअ में, जिते अॼु हुनजी क़बर आहे। हीउ इतफ़ाक़ आहे त हू जंहिं जातीअ जो आहे उहे पंहिंजो अंतिम संस्कार जेको आहे उहो उनजो अग्नि संस्कार नथा कनि, उहो उनखे पूरीनि था। त आउं जॾहिं बि मिठी वेंदो आहियां त अञा असीं अॻिते हले मरहले में हुनजे क़बर जो, हुनजे घर जो ज़िक्र कंदासीं। पर मोहन भगत जो जेको ज़ाती ज़िंदगीअ जो जेको चैप्टर आहे उहो इंतिहाई गुरबत में रहंदड़ हो। हुन वटि नंढड़ो घरड़ो हुयो, बल्कि ईअं जीअं चइजे त लोड़े जे विच में हिकिड़ी चौरो आहे, चौरो उन में रहंदो हो, ऐं हुनजी थोरियूं ॿकरियूं हुयूं जिन खे हू चारींदो हो। पर असली ज़िक्र जेकॾहिं अॻिते हलंदासीं, छाकाणि त हीअ तारीख़ी ॻाल्हियूं आहिनि, असां खां पोइ शायदि को न ॿुधाए सघंदो, त तव्हांखे असांजो सभिनी खे पंहिंजे पीअनि जा नाला यादि आहिनि, शायदि असीं कुझु फ़नकारनि जे वालिदनि जा नाला नथा, छो त जिन ॼणिया आहिनि न, जिन इन्हनि खे तुख़्म खे पैदा कयो आहे, तुख़्म बाला थी सिंध में ज़ाहिर थिया, त असीं छो न उन्हनि जे वालिदनि जा नाला बि वठूं। त आउं पहिरें मरहले में तव्हांखे ॿुधायां थो त मोहन भगत जेको मूंखे इंटरव्यू ॾिनो, त उन ॿुधायो त मुंहिंजी पैदाइश जेका आहे उहो क़रीबन 1929-30 धारे थी आहे
सलाम कोट उन पासे में थी आहे ऐं हुन जा वॾा जेके आहिनि उहे चेल्हार वारे छाछरे वारे पासे जा आहिनि। उन खां पोइ हुन जा वॾा अची इस्लाम कोट में रहिया आहिनि। हाणे हुनखे पंहिंजो फ़न किथां पियो मिले, उहो पंहिंजे चाचे खां पियो मिले। उहो तंबूरे ते ॻाए पियो, बकरियूं बि चारे पियो। हुनजे वालिद जो नालो उमेद राम आहे। अच्छा, मोहन भगत साईं जिन जे बाबा साईं जिन जो नालो उमेद राम आहे। ऐं मूं हुन खां हिकिड़े दफ़े डिजी पुछो, मूं चयो नाराज़ न थिए त मोहन तव्हांजी अम्मा जो नालो छा आहे? त चई मुंहिंजी अम्मा जो नालो लक्ष्मी आहे। सुभान लक्ष्मी। मां जो नालो लक्ष्मी आहे। उमेद राम हुनजे बाबा जो नालो आहे। हुनजे चाचो आहे जेको हुनखे सेखारे पियो। पर सलाम इन्हनि ॿिनि माण्हुनि खे जिन मोहन ॾिनो न सी पाण खे। कमाल जी जी। त इन फैमिलीअ में रही जेका असां नॉन मुस्लिम्स में चयोमांसि तूं कहिड़े पाड़े में ॼाओ आहीं? चइसि आउं वाणियुनि जे पाड़े में ॼाओ आहियां। हाणे जंहिं जातीअ में हू ॼाओ आहे, अशरफ पाण त मुस्लमान आहियूं न, असां में का बि नीच वॾो कारे खे गोरे खे ऐं गोरे खे कारे ते असांजे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजतुल विदा में फरमाइनि पिया त असीं सभु मुस्लमान आहियूं ऐं असां में को बि ऊच नीच ज़ात पात पैसे पंजड़ गुरबत जो वेछो न आहे। पर मोहन भगत जंहिं जातीअ में पैदा थियो आहे उन में त ऊच नीच ज़ात पात जो वेछो आहे। उन में हुनजी ज़ात जेका आहे उहा हिकिड़े तमामु हेठिएं क्लास जी थी अचे। इन करे हू परे पंहिंजे उचनि ज़ात वारनि ब्राह्मणनि खां, वॾियुनि उचनि ज़ातियुनि खां घर में वरी इहे रहनि था साईं। जी हा, सोढा ऐं जेके इन ॿियूं अहिड़ी क़ौम जेके पंहिंजे पाण खे उत्तम सम्झनि था। त पर हुनजो जेको फ़न हुयो न उन हुनखे एॾो त अज़ीम करे छॾियो जो हू पोइ खणी प्रेसिडेंट हुजे, प्राइम मिनिस्टर हुजे, वज़ीर आला हुजे, गवर्नर हुजे, उहो हर महफ़िल जो शान मान हो। ऐं मोहन खे जेको संघासन ते राग जे वेठो आहे, तख़्त ते चढ़ी वेठो आहे शहज़ादे वांगुरु, त इहो छा आहे? इहो हुनजो फ़न आहे जंहिं मोहन भगत खे मोहन भगत कयो। वाह वाह नसीर भाई, मोहन भगत जो हिकिड़ो मुख़्तसिर तारुफ़ आहे, उहो पाण पेश कंदासीं। पर छो न मोहन भगत जो ही कलाम जेको आहे सो तव्हां ऐं असां ऐं असांजा दोस्त ॿुधनि ॾिसनि, उन खां पोइ वरी गुफ़्तगू जारी रखंदासीं।